ही ॻोठ आहे जमाली जंहिंमें पढ़ायो वेंदो क़ुरान आहे। इदारो दारुल क़ुरान आहे। ही दीन वारनि जो शान आहे। ही ॻोठ आहे जमाली जंहिंमें पढ़ायो वेंदो क़ुरान आहे। क़ुरान रहमत, क़ुरान बरकत, क़ुरान जन्नत पुॼाईंदो आहे। क़ुरान रहमत, क़ुरान बरकत, क़ुरान जन्नत पहुचाईंदो आहे। क़ुरान ते जो अमल करे पोइ क़ुरान ते जो अमल करे पोइ क़ुरान उन लाइ मान आहे। इदारो दारुल क़ुरान आहे। ही दीन वारनि जो शान आहे। ही ॻोठ आहे जमाली जंहिंमें पढ़ायो वेंदो क़ुरान आहे। क़ुरान आहे, क़ुरान रहंदो, मदरसा आहिनि, मदरसा रहंदा। खोड़ आया मदरसनि जी मुखालफ़त में। अल्लाह ताला सभिनी खे तबाह कयो। मदरसा हुअनि जंहिंमें मदारस क़ुरान वारनि सां ठोस कई, अल्लाह उनखे माफ़ न कंदो। छो त हे कमु ई अल्लाह जे रसूल असां पाणे उन धुन में हलूं था। अल्लाह ताला पाण हिसाब किताब उन सां कंदो। क़ुरान आहे, क़ुरान रहंदो, मदरसा आहिनि, मदरसा रहंदा। मदरसा आबाद जे रखनि था, मदरसा आबाद जे रखनि था। उन्हनि जो जन्नत मकान आहे। मदरसा आबाद जे रखनि था, उन्हनि जो जन्नत मकान आहे। इदारो दारुल क़ुरान आहे। ही दीन वारनि जो शान आहे। इल्म अमुन जा इदारा आहिनि, मदरसा खुलियल किताब आहिनि। इल्म अमुन जा इदारा आहिनि, मदरसा खुलियल किताब आहिनि। ही वक़्त हाकिम नथो पियो, ही वक़्त हाकिम नथो पियो सम्झे, अजायो हू बदगुमान आहे। इदारो दारुल क़ुरान आहे। ही दीन वारनि जो शान आहे। ही ॻोठ आहे जमाली जंहिंमें पढ़ायो वेंदो क़ुरान आहे। मदरसा आबाद रख खुदाया, उन्हनि खे पंहिंजे अमान में रखो। मदरसा आबाद रख खुदाया, उन्हनि खे पंहिंजे अमान में रखो। वयो मदरसनि जो थी मुखालिफ़, वयो मदरसनि जो थी मुखालिफ़, समूरो ॼणो ही जहान आहे। इदारो दारुल क़ुरान आहे। ही दीन वारनि जो शान आहे। ही ॻोठ आहे जमाली जंहिंमें पढ़ायो वेंदो क़ुरान आहे। हक़ानी आलिम नबीअ जा वारिस, चयो ईअं आ मिठे मोहम्मद। हक़ानी आलिम नबीअ जा वारिस, चयो ईअं आ मिठे मोहम्मद। हफ़ीज़ नौकर आलिमनि जो, हफ़ीज़ नौकर आलिमनि जो, न आहे साहिब न ख़ान आहे। इदारो दारुल क़ुरान आहे। ही दीन वारनि जो शान आहे। ही ॻोठ आहे जमाली जंहिंमें पढ़ायो वेंदो क़ुरान आहे।